नवकोट में पुलिस थर जी वारी मां रंग ॾेई नकली तूरियो ठाहिण जी फैक्ट्री ते छापो हणी रंग ऐं ॿियो सामान हथ करे वरितो। असिस्टेंट कमिश्नर जुडो आसिफ अली खासकेली जे हुकुम ते रेलवे स्टेशन वटि नवकोट पुलिस जे एएसआई अफज़ल जट ऐं एग्रीकल्चर खाते जे फील्ड असिस्टेंट इशफाक लगारी छापो हयो। कार्रवाई दौरान फैक्ट्री ते कम कंदड़ मुलाज़िम फरार थी विया। पुलिस फैक्ट्री ते पहुची तयार कयल नकली तूरियूं, थर जी वारी, कारो ऐं ॻाढ़ो रंग वारी छाणण लाइ इस्तेमाल थींदड़ पुरोण कटा ऐं ॿियो सामान हथ करे वरिता। रहवासियुनि ॿुधायो त थर जी वारी गॾु करे उनखे छाणे दाणेदार राव अलॻि करे उनखे कारो ऐं ॻाढ़ो रंग ॾिनो वञे थो ऐं उन में तूरिये जी कुॾी मिलाए अधु असल तूरियो मिलाए कटनि में भराई करे मार्केट में विकिरो कयो वेंदो आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त नवकोट जे रेलवे स्टेशन, पब्लिक पार्क ऐं ॻोठ धणी बख़्श भभरो में नकली तूरियो ठाहिण जूं 3 फैक्ट्रियूं हली रहियूं आहिनि, जितां रोज़ानो 100 मण नकली तूरियो तयार थी मुख़्तलिफ़ शहरनि में पहुचायो वञनि थियूं।